नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के ब्रियाज सिटी मां खबर ॾींदा आहियूं। ब्रियाज सिटी में हेल्थ केयर कमीशन जे ज़िले फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल सत्तार बलाल, असिस्टेंट डायरेक्टर डॉक्टर अब्दुल रज़ाक शेख, डॉक्टर इकबाल बुरगड़ी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ब्रियाज सिटी में अतई डॉक्टरनि ऐं गैर रजिस्टर्ड लेबॉरेटरियुनि ते ओचितो छापा, गैर कानूनी तौर हलंदड़ क्लिनिकूं ऐं अण रजिस्टर्ड लेबॉरेटरियुनि खे सील कयो वियो। सील थियल लेबॉरेटरियुनि में सिंध लेबॉरेटरी, जीजल लेबॉरेटरी, झूलेलाल लेबॉरेटरी ऐं अतई डॉक्टर सफदर आराइन, नूर हसन बिरोई, अनवर मुगल ऐं ॿियनि जूं क्लिनिकूं शामिल आहिनि। उन मौके ते फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल सत्तार बलाल ॿुधायो त अवामी शिकायतुनि ते गैर कानूनी लेबॉरेटरियूं ऐं क्लिनिकूं ते छापा हणी सील कयो वियो आहे। हिन सील कयल लेबॉरेटरियुनि में गैर मयारी टेस्ट वारियूं किट्स इस्तेमाल कयूं पियूं वञनि ऐं नंढी उमिरि वारा ॿारड़ा लेबॉरेटरियूं हलाए रहिया हुआ। हिन वधीक ॿुधायो त ज़िले जे सभिनी शहरनि में गैर रजिस्टर्ड लेबॉरेटरी ऐं अतई डॉक्टरनि खिलाफ़ कार्रवाई जारी रखी वेंदी। हिन चयो त ज़िले अंदरि काथे बि अतई डॉक्टर ऐं गैर कानूनी तौर का बि लेबॉरेटरी हलंदड़ हुजे त इन जी निशानदाही कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।